ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन तव्हां शेयर कयूं पिया मीरपुर माथिलो में मकानी चूंडुनि में धांधलियुनि खिलाफ़ मोहम्मद बख्श महर की अॻवानीअ में धरणो हयो वियो आहे। DC ऑफिस आॾो मुज़ाहिरीन नारेबाज़ी कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कयूं पिया मीरपुर माथिलो में पीपल्स पार्टी अॻवान MNA मोहम्मद बख्श खान महर की अॻवानीअ में मकानी चूंडुनि में धांधलियुनि खिलाफ़ एहतजाज कयो वियो आहे, नारेबाज़ी कई वई आहे। इन हवाले सां अवाम जो सहारो स्टाफ रिपोर्टर जावेद लाशारी लाइन ते आहे। जावेद, आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल आसिम, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां कल के खनगढ़ में बलदियाती इलेक्शन जे ॾींहं ते मोबाइल में धांधली खिलाफ़ DRO ऑफिस घोटकी अॻियां एहतजाज रिकॉर्ड करायो वियो आहे, जंहिंमें सरदार मोहम्मद खान महर, बंगुल खान महर, कासिम खान महर समेत कल के खनगढ़ जे मुख़्तलिफ़ यूपी जे हारायल उम्मीदवारनि शिरकत कई। उन मौके ते सरदार मोहम्मद खान महर ख़िताब कंदे चयो त इलेक्शन पोलिंग जे अंदरि मुख़ालिफ़ दौर जे माण्हुनि रिटर्निंग अफ़सरनि ऐं असांजे वोटरनि खे हिरासत करे सरदार अलीगढ़ खान महर जी मामे जी गाॾी में बैलेट पेपर ॾिठा विया आहिनि, जेका सरासर असांजे उम्मीदवारनि खे धांधली करे हरायो वियो आहे। सरदार मोहम्मद खान महर जो वधीक चवणु हो त अलीगढ़ खान महर खे बंदूक जे ज़ोर ते सियासत करणु न ॾींदासीं। पहिरें पग वारो मामिलो हल करे पोइ जूं ॻाल्हियूं। धरणे में सवनि जे तादाद में माण्हुनि शिरकत कई। ठीक है, जावेद लाशारी इन हवाले से तमाम तर सूरत हाल का आगाह किया है। मोहम्मद बख्श खान महर मुतालबो किया है तो मकानी चूंडुनि में धांधली कें भी सूरत कबूल न कंदासीं। मकानी चूंडुनि में धांधलियुनि खिलाफ़ MNA मोहम्मद बख्श खान महर की अॻवानीअ में DRO ऑफिस आॾो धरणो हयो वियो आहे। DC घोटकीअ जी ऑफिस ॿाहिरां मुज़ाहिरीन नारेबाज़ी कई है।